जी तव्हां ॾिसी रहिया आहियो रफ़ीक ख़ासि क्लिनिक ते मौजूदु आहे, बचल ख़ासि क्लिनिक आहे, सलेमान राजपर आहे, अख्तर नवाज़ कुरैशी आहे ऐं अमीर बख्श बुरगड़ी, गुल महबूब भुट्टो, सईद मुमताज़ शाह, बादल दल, नूर मोहम्मद सुमरो, हजम सियाल, शेर मोहम्मद साहब ऐं ॿिया बाक़ी जा दोस्त हिते मौजूदु आहिनि। तिरवत दोस्तनि जो वॾो हिते मौजूदु आहे ऐं मशावरती इजलास थोरी देरि में शुरू थियण वारो आहे। जीअं शुरू थींदो मशावरती इजलास ऐं तव्हांखे लाइव अपडेट ॿुधाईंदुसि। मशावरती इजलास पेटल जी मौजूदा सूरत हाल मुताबिक़ सिकंदर अली जीतो हिसाब सां तरफ़ां जेको ऐलान कयल हो 22 डिसंबर वारो एहतियाज उन बाबति मशावरत कई वेंदी ऐं कोई हथ में फ़ैसिलो कयो वेंदो। दोस्त सभु गॾिजी हिते वेठा आहिनि, मौजूदु आहिनि हिते ऐं कुझु देरि में जीअं इजलास शुरू थींदो त तव्हांखे असीं लाइव अपडेट ॾींदा रहंदासीं। इजलास जी कार्रवाई बाबति तव्हांखे ॿुधाईंदा रहंदासीं। आउं आहियां आरिफ़ कुरैशी, लाइव अपडेट सां गॾु हैदराबाद में।